अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आऊं आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था सोबो देरो खां। रिपोर्ट ज़हूर हुसैन जामड़ो। सोबो देरो शहर में बिंडी मोटायो चौक ते ॾींहं ॾिठे जो सोबो देरो जो मशहूर बिज़नेसमैन वापारी हाजी अब्दुल्ला शेख जे दुकान ते नामालूम 3 मोटरसाइकिलनि सवार हथियारबंदनि जी फायरिंग करे हथियारबंद फरार थियण में कामयाब थी विया। अहिड़े वाक़े ते वॾे तादाद में शहरी ऐं दुकानदार हाजी अब्दुल्ला शेख जे दुकान ते गॾु थी विया। उन मौक़े ते दुकानदार अब्दुल कुद्दूस शेख चयो त अल्लाह पाक रहम कयो आहे। हथियारबंद मथे दुकान ते चढ़ी आयो ऐं उन हथियारबंद चयो त हीअ असलम शेख जो दुकान आहे। उहो चई हिन दुकान जी छित में हवाई फायरिंग करे हलियो वियो। हिननि चयो त असांजे कंहिंसां बि का दुश्मनी कान्हे। शहरियुनि इंसानी हक़नि तालके सोबो देरो जे सदर औरंगज़ेब पीरज़ादो, एडवोकेट आशिक अली शेख, ज़हूर हुसैन जामड़ो ऐं ॿियनि चयो त असां अदम तहफ़ुज़ जो शिकार आहियूं। पुलिस जी नाअहली सबबि हथियारबंद ॾींहं ॾिठे जो शहर में दुकाननि ते चढ़ायूं कनि था ऐं बदअमनी चोट चढ़ियल आहे। वाक़े बाद शहर में ख़ौफ़ ऐं हिरास छायल। रहवासियुनि IG सिंध, DIG सखर, SSP ख़ैरपुर खां घुर कई आहे त नाअहल मंशात फ़रोशन जे हामी SHO अकबर आलमाणीअ खे हटाए फायरिंग कंदड़ ॾोहारी गिरफ़्तार करे अमुन अमान क़ाइमु करायो वञे।